नाई जे दुकान ते जमल दाखिल थियो अंदर वने त बराबर नाई वेठो आ पंहिंजे कारवाई खे लगो पियो आ खबर तो केड़ा कम कंदो हलो हला हमरा आयो नाई वट वारो कर दाढ़ी ठाह कि किए ठाणा के जल्दी कूड़ किए कूड़ा के ये तेज रहो चा कि वे हारे तेल मखे हणी साबुण हणी बिस्मिल्लाह करे कूड़े इसलिए एकड़ो टुको हितो ॾई वरी चग छडे वरी ॿियो टुको हिते वरी चग छडे वरी ॿियो टुको चवा बस हल आहे ने में ॾिठई के छाहे जे तो चयो इए कोड़ जे तेज रहो वो छाहे तेज रहो किया कि तेज रहो वडन स्टेशन ते बिहदिया नंढन ते बिहदी गाने ताजे करे मुआरी भी है जेका पाकिया सा नंढन स्टेशन ते बिठिया वडन ते नंढन ते बिठी गाने का वडन ते वनी बिठिया मोजा प्यारा दोस्त नाई हो कम कंदा ने बियो अवावरी आशिक रसूल सुन्नी मुसलमान सुबह जो रैसो थोआ के दाढ़ी थो ठाहे थो या ड्राहे थो गलायो दा आडे त गलायो आए प मुसलमान तुझे हालते सच बुधा जा असा के दाढ़ी ठहे दी ना कूड़ ना जा मेरी ठहे दी साई है ठहे दी बा खुशामद कोन था क्यों को तवा के कड़ो बार गयो थई कलमो त केड़े सोहणे हबीब ते भरियो था ला इलाहा चौ इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐ उन महबूब सा प्यार भी कयो था अश्क भी रखो था वरी उन जी सुन्नत भी नथी वणे ऐ उहा कूड़े था छडियो जेका नालन में पई वने गंदन नालन में पई वने मुर्स जी दाढ़ी नाली में पई रुले ओ मुजा प्यारा भा वजीर हैफा साजे अकीदत ते हैफा साजे इश्क ते हैफा साजे मोहब्बत ते मां तवा के अपील थो कया जे कने तवा आकाए मौला महबूब मोहम्मद अरबी जा सच्चा परवाना हो ताजो वायदो कयो त इंशाअल्लाह ताला दाढ़ी कोन कोड़ीदा से महबूब जी दाढ़ी सुन्नत रखंदा तो मदीने वारो साईं राजी थी को वई मदीने वारो साईं ॾिसे त मुंहिंजे उम्मतीअ खे मुंहिंजे सुन्नत सां प्यार आहे खुदारा इहा ॾाढी कूड़ वारी सब फिटी करे छॾियो मुंहिंजा दा दुश्मन न खिलायो इहे साॻा लहाबी वहाबी चवनि था सुन्नी इहे अन या रसूलुल्लाह करण वारा इहे अथव न मूं वटि ॾाढी कान्हे या रसूलुल्लाह करण वारा इहे आहिनि यारी करण वारा वञनि मस्जिद में बि कोन था पढ़नि निमाज़ बि कोन था मस्जिदूं गैराबाद लॻियूं पियूं आहिनि इहे तव्हांजा सुन्नी आहिनि अरे खल्क खुदा जी न खिलाए दुश्मन पान ते न खिलाए परे खां तुंहिंजी अहिड़ी शक्ल हुजे जो ॾिसजे त मुहम्मद ई थो अचे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह तो जे नूरानी चेहरे ते भला मुच्ची खुदा करई हा या मुर्गो खुसरो करे छॾई हा तो त चवे हा जेकर अलाह ॾाढी ॾिए हा खुसरा ठहंदा न बा सफ़ा खुसरा ठहंदा ई कोन मुंहुं लिकायो घुमंदा आहिनि त माण्हू मथां असां ते मयार ॾियनि रब करीम तोखे नेमत नसीब फरमाई आहे महबूब से हमेशा दुआ घुरंदा हा चवंदा हा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ज़य्यन अर्रिजाल बिल्लिहा ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो तो मर्दन खे ॾाढी ॾेई सींगारियो हबीब जा लफ़्ज़ ज़य्यन अर्रिजाल बिल्लिहा ऐं मुंहिंजा मौला तो मर्दन खे ॾाढी ॾेई सींगारियो आहे ऐं मर्द हो सींगार पंहिंजो पाण ख़तम थो करे छॾे और मुंहिंजा भाउ मां तोखे अपील कंदोसां त मुंहिंजे महबूब पाक जी सुन्नत खां पुठीरो न थी आका जी सुन्नत रख त मुंहिंजे हबीब जी झोली नसीब थिए सलात पढ़ त मदार बुरी जा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह नाई जे दुकान ते चढ़ियो बाबा अस्सलाम वालेकुम सही वालेकुम सलाम अब तुंहिंजो नालो फलाणो आहे के हा सही नाई आहे के हा सही बायज़ीद बिस्तामी फरमाइनि था तोखे लख मुबारकूं हुजनि बेचारो नाई वाइड़ो थी सही छाजूं अबा रब तुंहिंजो त हज क़बूल कयो आहे पर तुंहिंजे सदके रब 9 लख हाजिन जो भी हज क़बूल कयो आहे नाईअ खे अखियुनि मां ॿोढ़ा वही आया
चवे तो किबला तो जरो बुजुर्ग मुते ठठो न छो तो करे मां त उम्रो को न कयो आ मां त ihram को न बधो आ मां त हज ते वयो ही कोन आया मां त काबतुल्लाह ॾिठो ही कोने को कीअं था तव्हां चओ त मुंहिंजो हज क़बूल आ ऐं मुंहिंजे सदके 9 लख हाजिन जो हज क़बूल थियो आ मुंहिंजे मथां ठठो न कयो बायज़ीद बिस्तामी हैरत में अची वियो आ सोचे सोचे बीही फरमाए थो अब्बा हज न कयो थी भला को अमल कयो हूंदी को हज जो इरादो कयो हूंदी उहो त मूंखे ॿुधाए भला हज न कयो थी मां मञा थो तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी कान्हे पोइ चयो तो हाओ हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी मूंखे अॼोके गुज़िरियल साल में हज जो इरादो हो मां पैसा गॾु करे रखिया हा हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो पुटु जेको 8 सालनि जो आहे पाड़ेसरीअ जे घर मां रोईंदो आयो मां पंहिंजे बच्चे खे झोलीअ में रखी चयो बच्चा छो थो रोई चवे थो बाबा मां चाचे जे घर पाड़ेसरी वटि वियो हुयुसि मुंहिंजे चाचे पंहिंजे घर में गोश्त रधो हो मूं पंहिंजे चाचे खां बूटी घुरी ॿार हुयुसि मुंहिंजे चाचे मूंखे कोन बूटी ॾिनी मूंखे चई बाबा तुंहिंजे लाइ हलाल न आहे मूंखे घर मां कढी छॾियो अथई मूंखे हैरत लॻी आहे त पाड़ेसरी भला छा बूटी गोश्त ॾिए मूंखे नथो ॾे इन जे करे मूंखे ॾुख थी पियो आहे उहो नाई थो चए साईं मूंखे कावड़ आई मां हली वञी पंहिंजे पाड़ेसरी खे सॾु कयो तोखे शर्म न आयो हया न आई मुंहिंजे बच्चे खे गोश्त जे बूटीअ लाइ मोटाए छॾियो थी मुंहिंजे बच्चे खे हथ ते बूटी तॾई छॾी आहे मुंहिंजे 8 सालनि जे नीगर खे रोआरियो थी ओ बायज़ीद बिस्तामी जमल मां इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजे पाड़ेसरी रोई ॾिनो चई अदा मुंहिंजे लाइ हलाल हो तुंहिंजे पुट लाइ हराम हो अॼु 3 ॾिहाड़ा छा हल फाके ते बुख ते वेठा हो को ॾियण लाइ तयार कोन्हे मिसकीनी हाल आहे बच्चा पे बुख मां झंगल मां मुर्दार जो गोश्त खणी आयो आहियां अल्लाह क़ुरान में चयो आहे त जान बचाइण लाइ मुर्दार बि खाओ मां मुर्दार जे बचनि खे बि खारायो त मुंहिंजा बच्चा बुखा हल पर तूं अमीर माण्हू आहे तुंहिंजे बच्चे जे लाइ हलाल कोन हो इन जे करे मां कोन ॾिनो आहे ओ बायज़ीद बिस्तामी मूंखे हया थियो त मां हज जा पैसा गॾु कया हल मुंहिंजो पाड़ेसरी भाउ बुख थो मरे हराम थो खाए मां उन खां माफ़ी वरिती उहे हज जा पैसा खणी सभु फी सबीलिल्लाह उन ग़रीब खे ॾेई छॾिया अथमि मां हज कोन कयो आहे बायज़ीद बिस्तामी फरमाए थो इहो ई तुंहिंजो ख़ैर क़बूल थियो आहे जो रब तोखे हज जो बि सवाब अता कयो आहे पर 9 लख हाजिन जो बि तुंहिंजे सदके हज क़बूल थियो समझ में ॻाल्हि आई आहे गाना त कॾहिं कॾहिं त 9 लख जो बि हज क़बूल चओ हज क़बूल मुला तो चवे त मुंहिंजा 9 हज आहिनि अरे 9 लख तड़जी विया तूं 9 हजनि वारो छा कंदे मुझे महबूब करीम सां मुक़ाबले करण जे लाइ वरी दलील थो ॾे हुजतूं थो पाए हा नबी से हिकिड़ो हज कयो मां न कया ॿुधी मरे शर्म अचणु खपेसि मां तॾहिं त चवंदो आहियां न त वञी राम राम कयो वञी वाह गुरू कयो वञी हरि राम कयो तव्हांजो कलमे सां छा कलमो उहो पढ़े जंहिंजो अक़ीदो आहे त मुंहिंजो मुहम्मद बेअयब छा चवे त मुंहिंजो अरबी जे ही आते ही तब बानी बारो चलजी हुजत हो त पुनहल सां मुंह कमीनीअ के ही असुल आरिय जा मजे पले आओ पे हूजा पाइन पेरन में तहना जुतिय भीजे ही पो विसारे वेही तन के जिन खे आओ की रहा मुझो हबीब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ते आयो कहिड़े हज ते हजतुल वदा विदा न चओ वदा वाव खे महबूबन करीमन आखिरी हज अदा कयो आहे हबीब जी ज़ात बाबरकात हज कनि था पिया अल्लाह पाक जो हबीब जमल अरफात जे मैदान में आयो आहे जबल रहमत ते बीठो आहे उम्मत जे आॾो मुस्तफ़ा ख़ुतबो पढ़ियो आहे हुन ख़ुतबे पढ़ण जे दौरान दुआऊं घुरी फारग थिया अल्लाह पाक या आयत नाज़िल कई अल यौम याद आहे विसरी वियो
या आयत लथी अल यौम अज केड़े दिहाड़े जो हज्जतुल वदा वारे टाइम ते आखिरी हज अदा करण वारे टाइम ते और अब तो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम अज मां रब करीम तहां जो दीन मुकम्मल करे छॾियो आहे मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 23 साल ज़िंदगी जो मक़सद जो हल थी हुआ हबीब के एतरी त खुशी आहे जो उन खुशी में मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी जे अखियुनि जा ॻोढ़ा वही पिया कॾहिं ग़म में ॻोढ़ा वहंदा आहिनि कॾहिं ख़ुशीअ में ॻोढ़ा वहंदा आहिनि कॾहिं सूर दर्द में ॻोढ़ा वहंदा आहिनि कॾहिं फिराक में ॻोढ़ा वहंदा आहिनि ॻोढ़नि वहण जो जुदा जुदा क़िस्म आलमनि सॻोरनि ॿुधायो आहे त ख़ुशीअ जा ॻोढ़ा थधा हूंदा आहिनि ग़म जा ॻोढ़ा गरम हूंदा आहिनि इश्क वारा ॻोढ़ा वात में पवंदा त खटा नज़र